जी नाज़रीन, त पाण हिन वक़्तु मौजूदु आहियूं मोरो जे सियासी हवाले सां पुराणी हिकु झूनो कामरेड ग़ुलाम फ़रीद अवामी तहरीक जो पुराणो कारकुन मरकज़ी अॻवान। पाण हुन खां मालूम कंदासीं त हीअ नाज़िम जोखियो जेको आहे इन हवाले सां सॼी हिन सूरत हाल खे सियासी सूरत हाल खे अञी हिन कटियल FIR में साईं जिन जो छा मौक़ुफ़ आहे त उनखां मौक़ुफ़ वठिजे थो त हू हिन सॼे मामले खे ग़ुलाम फ़रीद कलोड़ो साहिबु कीअं ॾिसनि था ऐं सिंध वासियुनि खे कहिड़ो पैगाम ॾियनि था। जी साईं, तव्हां हिन सॼे मामले खे कहिड़े पेचीदा सूरत हाल सां ॾिसो था? छा हिन में पीपल्स पार्टी जो को किरदारु? असल में ॻाल्हि त सॼी सिंध जेका आहे सा उहा सूरनि में नौजवान जेके असांजा आहिनि जेके वीचारा बेरोज़गार आहिनि ऐं सॼो ॾींहुं वीचारा पंहिंजे धंधनि जे पुठियां आहिनि, पर उन्हनि खे असल में ॻाल्हि आहे त वॾेरा जेके हिते जा सिंध जा वॾेरो आहे उहो ठीको खणी आयो आहे त सिंध जे नौजवान खे सुधरणु कोन ॾियो, सिंध खे हलणु कोन ॾियो। नाज़िम जोखियो जो ॾोह कहिड़ो ॾोह इहो हो त हिकिड़ो सिंध में हिकिड़ा पखी आहिनि जेके असांजा सरमायो आहिनि ऐं जंहिंजो शिकार पियो थिए उहा हिकिड़ी किलक भरी आहे ऐं उन भरण ते हुन एॾो वॾो गुनाह कोन कयो जंहिं गुनाह में हुनखे वठी ऐं तशदुद करे ऐं हुनखे डॉक्टरनि जी रिपोर्ट पढ़ी आहे त हुनखे बाक़ाइदे झील न अथनि ऐं मारियो अथनि ऐं उनखां पोइ हुनखे चिचलाए मारियो वियो आहे। इहो कंहिं माउ जो पुटु आहे ऐं इहो कंहिं भेण जो भाउ आहे ऐं असां सिंधी माण्हू सभु जेके बेयार मददगार थी विया आहियूं वॾेरनि जे पीरनि वीरनि ऐं मुलनि जी रुख चढ़ी विया आहियूं ऐं असांजो को बि तदारक थिए कोन थो। सरकार सॼी जेका आहे एस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी इहे ॿई पाण में मिलिया वेठा आहिनि ऐं उहे चाहिनि था त सिंधी नौजवान न तरक़ी करे न पढ़ाई में अचे, हिकिड़ा अणपढ़ियल हुजे, हिकिड़ा स्कूल न हुजनि ऐं ॿियो हुननि खे अहिड़ो कजे जो ॿाहिरि निकिरी का बि ॻाल्हि सिंध जी या सिंधी माण्हूअ जी या पंहिंजे वसील जी पंहिंजे हक़ जी कॾहिं बि न कनि। तंहिं करे पीपल्स पार्टी अॼु 13 साल हिनखे गवर्नमेंट हूंदे थी विया आहिनि। 13 सालनि में सिंध उहा सिंध हुई जंहिंमें उहो ज़ख़ीर आहे सोन तेल पर छा ॿुधाए कोयलो हर शइ हुन में आहे, पर उनखे हणी तबाह करे छॾियऊं ऐं हिकु MP MLA हिन वक़्तु पैसा एतिरा गॾु करे छॾिया आहिनि जो इहे माण्हू पिया मारींदा ऐं वोट पैसनि ते चवंदा वठंदासीं, काखे बि हिनखे परवाह कान्हे का। हाणे इन्हनि खे असल में ॻाल्हि आहे त हिननि खां सिंधी क़ौम खे सिंधी नौजवान खे बाइकाट करणु खपे। नाज़रीन, पाण हींअर पंहिंजो जेको मोरो शहर जो सीनियर ऐं पुराणो कानूनदान वकील साहब आहिनि एडवोकेट इमदाद सोलंगी साहब, हीअ जीअं असां पंहिंजो नाज़िम जोखियो जे हवाले सां जेको पंहिंजो हीअ हले वेठो थो प्रोग्राम, त इन हवाले सां जेका FIR कटी वई आहे उन में जेको कलम लागू थिया आहिनि छा उहा कराइती आहे या न आहे ऐं उहा केस में अॻिते हली फ़ाइदो ॾींदी वारसनि खे, मक़तूल जे वारसनि खे या न, उन हवाले सां असां साईं सां डिस्कस कंदासीं। ऐं इन सॼे मामले जी जेका पेचीदा सूरत हाल आहे जंहिंमें सियासत बि काफ़ी मुलविस थी वई आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो जेको MPA हुयो उनजे हथां ही क़तल करायो वियो आहे अरबन जे हवाले सां, त उहे अरबन खे आणे ऐं अयाशियूं कराइनि था, तलोर पखी बि खाराइनि था। उन हवाले सां साईं खां तासरात वठंदासीं। साईं एडवोकेट असांजो इमदाद सोलंगी साहब असां सां मौजूदु आहे। जी साईं, तव्हां सर हिन सॼे मामले खे कीअं ॾिसो था? पहिरीं त जेको आहे इहा मसइलो थियो आहे हुनखे बेदर्दी सां क़तल कयो आहे ऐं उहो मौजूदा गवर्नमेंट जो जेको MP हुयो, इन हवाले सां तव्हां पहिरीं त असांखे ॿुधायो त कहिड़ी सोच रखो था सर? सर मुंहिंजे नज़र में त हिकिड़ो ब्रूटल ऐं हिकिड़ो हीनियस ऐं हिकिड़ो बारबेरिक क़तलु आहे ऐं हीउ नाज़िम जोखे जो क़तलु न आहे, पर मुंहिंजे नज़र में ॼण सिंध जे जेका सिंध जी जेका इकोलॉजी आहे या सिंध जो जेका एनवायरमेंट आहे हीउ ॼण उन ते राता हुयो वियो आहे। पर असांजो अलमियो इहो आहे त असांजी जेका गवर्नमेंट आहे या असां जेके असां जेको वोट ॾियूं था या जेका सिंध जी पार्लियामेंट आहे उन में उहा सघ कान्हे जेका इन्हनि सॼनि मामलनि ते लेजिस्लेशन करे सघे। जे अगरि सिंध में वाइल्ड लाइफ जो कानून मज़बूत हुजे हा त कतई न को हितां जो लोकल माण्हू या को ॿाहिरियां माण्हू अची मासूम पखियुनि खे जेको आहे उन्हनि जो शिकार करे सघे या अहिड़ा ॿिया खोड़ मामला थियनि था। असां वटि हरणनि जो शिकार आहे या मोरनि जो जेको आहे थर वारे पासे शिकार आहे, त इहे सभु अमल इन करे था थियनि जो असां वटि उहा मज़बूत लेजिस्लेशन कान्हे का ऐं पार्लियामेंट उन तरफ़ कॾहिं ध्यानु न आहे ॾिनो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त ॿियो अलमियो इहो आहे त सिंध जो माण्हू जेको आहे
उहो ज़ाती मुफ़ादनि खे वधीक तरजीह थो ॾिए, क़ौमी मुफ़ादनि खे तरजीह नथो ॾिए। उनजे करे कॾहिं हुन चेक एंड बैलेंस न कयो आहे त बाबा हेतिरो अरसो थी वियो आहे त सिंध जा वण, सिंध जा ॿेला, सिंध जा जेके आहिनि इन नोवियत जा जेके बि मामला आहिनि उहे एॾा लूज़ छो आहिनि। उनजे नतीजे में हीउ एॾो हिकिड़ो बारबेरिक ऐं हिकिड़ो जेको आहे ब्रूटल ऐं हिकिड़ो जेको आहे अंधोनाक जेको आहे क़त्लु थियो आहे सिंधी नौजवान जो, नाज़िम जोखे जो, जंहिंजी जेतिरी निंदा कजे घटि आहे। मां सम्झां थो इहो रुॻो हिकिड़े सिंधी नौजवान जो क़त्लु न आहे, पर इहो असां समूरनि सिंध जे माण्हुनि जे जो क़त्लु आहे ऐं इहा हिकिड़ी तमामु वॾी साज़िश आहे। इहा एतिरी साज़िश आहे जंहिंखे जीअं चइजे त हिकिड़ी कोलोसल मैसिव ऐं हिकिड़ी आलमी सतह जी साज़िश आहे त सिंध जी इकोलॉजीअ खे नुक़सानु ॾिजे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको ॿियो पासो आहे नाज़िम जोखे जे FIR जी कानूनी जेका पोज़ीशन आहे त मूंखे अफ़सोस सां चवणो थो पए त इहा FIR कम जी कान्हे। छो त मां कराची में प्रैक्टिस कई आहे ऐं मां उतां जूं जेके बि बिरादरियूं आहिनि मां उन्हनि खे सुञाणंदो आहियां ऐं उहे मुकमल तौर ते जेके उतां जा वॾेरा आहिनि, उतां जा जेके ही सरदार आहिनि, उन्हनि जे मुकमल कंट्रोल में आहिनि। उनजे करे इन में के बि ॻाल्हियूं थी नथियूं सघनि त इहा जेका सिंपली हिकिड़ी एॾे वॾे हिकिड़े दहशतगर्दीअ जे वाक़िए जी सिंपल 302 जी FIR काटी वई आहे, जेका असां उमूमन दुश्मनियुनि जे तहत कलम लॻंदो आहे। कंहिंजी कंहिंसां दुश्मनी थिए उनजे नतीजे में मर्डर थिए 302 लॻंदो, का फुर थिए थी उनजे नतीजे में मर्डर थिए त किथे 300 जेको आहे 97 लॻंदो आहे, किथे 302 लॻंदो आहे। बाबा हीअ फुर त कान्हे का, हीअ को झेड़े जे नतीजे में त क़त्लु कोन थियो आहे, हीअ त हिकिड़ी दहशतगर्दी आहे। हिकिड़ो सिंध जो नौजवान आहे उहो जेको आहे प्रोटेक्ट पियो करे त बाबा तव्हां तलूर जे पखियुनि खे छो था मारियो, तव्हां वटि को लाइसेंस आहे, तव्हां वटि का परमिट आहे। हुन हिकिड़ो पंहिंजो राइट एक्सरसाइज़ कयो आहे, फंडामेंटल सिंध जे माण्हू पंहिंजो सिंध जे नौजवान राइट एक्सरसाइज़ कयो आहे। उनजे नतीजे में उहे माण्हू जेके पार्लियामेंट जा मेंबर आहिनि, पार्लियामेंट जेका लेजिस्लेशन कंदी आहे, लेजिस्लेशन जंहिंजे बुनियाद ते ही मुल्क हले थो, त उन माण्हू उनखे चैलेंज कयो आहे त उनजे नतीजे में उहे जेके पार्लियामेंटेरियन, सो कॉल्ड पार्लियामेंटेरियन, अवेस जोखियो हुजे या हू जेको ॿियो आहे इसराण आहे, इहे जेके सो कॉल्ड पार्लियामेंटेरियन, उन्हनि खे घुराए हिकिड़ो मर्डर स्टेज कयो आहे जंहिंमें हुननि वेही जाम नोश कयो आहे। हुन नौजवान खे पंहिंजे कमदारनि कारावन जे ज़रिए उनखे उते माना जेको आहे तशदुद करे उनखे डंडा हणाए, उनखे जेको आहे बाक़ाइदे उनखे बुछड़ो करे, हुनजी तज़लील करे, हुनजा हथ, हुन जूं ॿाहूं, हुन जूं टंगूं ऐं हुनजे नाज़ुक उज़वनि खे जेको आहे इज़ा रसायो आहे, जंहिं नतीजे में मर्डर थियो आहे। इन मर्डर सॼी सिंध खे पंहिंजे लपेट में आंदो आहे, सॼी सिंध सते में आहे, सॼी सिंध जा माण्हू रोन पिया, ॾुख जो इज़हार पिया कनि ऐं उनजे बावजूदि 302 जो सेक्शन हणी हिननि रस्तो ॾिनो आहे त हफ़्ते 15 महीने जे अंदरि जेको आहे कीअं बि करे हिननि जो ठाह कराए ऐं इन ॻाल्हि खे ले मिटी करे छॾिजे। उनजे करे मां सम्झां थो त जेसि ताईं इन FIR में हाणे FIR त कटिजी वई, हाणे सेकेंड FIR था कटियूं त उनजो थोरो प्रॉब्लम आहे। छो त उहो जेको सुप्रीम कोर्ट जी ॿी रूलिंग अची वई आहे त हिकिड़े इंसिडेंट जी हिकिड़ी FIR थियणु खपे, जेकॾहिं हुन में का ॿी शइ रहिजी थी वञे त वरी उन में उहो इन्वेस्टिगेशन जे दौरान उहो माण्हू अची ॾिए। सुगा बीबी वारो मशहूरु केस सुप्रीम कोर्ट डिसाइड कयो आहे, हाणे ॿी FIR जी बि गुंजाइश न आहे ऐं ॿी थींदी उन सां असांजो केस ख़राबु थींदो, पर चालान में इहा गुंजाइश मौजूदु आहे त इन ॾोह जी नोवियत खे ॾिसंदे इन में जेको आहे 780A शामिलु कयो वञे। 780A शामिलु करण सां छा थींदो त जेके फरियादी आहिनि, फरियादी धुरा, उहा बि जल्दी ठाह न करे सघंदी, उनखे बि इहो राइट न मिलंदो त हू अफेंस खे कंपाउंड करे छॾे। छो त पोइ माना अफेंस जेको आहे उन में ॼण जहिड़ो करे रियासत फरियादी थी वञे। पर 302 में प्राइवेट माण्हू फरियादी हुजे थो जेको जेॾीमहिल बि चाहे कंहिं बि प्रेशर ते, कंहिं ज़ोर बार ते, कंहिं जेको आहे दाबे जे बुनियाद ते या कंहिं लालच जे बुनियाद ते उन केस खे ले मिटी करे सघे थो। हीउ नाज़िम जोखे जी फैमिली जो केस न आहे, असांजो न, हीउ सॼी सिंध जो केस आहे। सिंध जो छा, सॼी दुनिया जे अंदरि जेके माहौलियात सां प्यारु कनि था, जेके इकोलॉजी सां माण्हू प्यारु कंदा, रोशन ख़्याल माण्हू, उन्हनि जो केस आहे। इनजे करे हिकिड़े फ़र्द, हिकिड़े ख़ानदान जो केस न आहे। उनजे करे जे इन में 780A शामिलु नथो कयो वञे त इहा FIR लुड़ी वेंदी। ॿी ॻाल्हि त गवर्नमेंट हिकिड़ो लॉलीपॉप ॾियण जे लाइ हिकिड़ी GIT मुक़ररु कई आहे, सो कॉल्ड GIT मुक़ररु कई आहे। मां उनखे बि बिल्कुलु न निंदियां थो जेसि ताईं उहा GIT
कंहिं बि सेशन जज मां त चाहियां थो हाई कोर्ट जे जस्टिस जी निगरानी में GIT मुक़ररु थिए। जे हाई कोर्ट जी निगरानी में GIT नथी मुक़ररु थिए त सेशन जज जेको मलीर आहे उन जी निगरानी में उहा GIT मुक़ररु थिए, उहा उन मामले खे इन्वेस्टिगेट करे, तॾहिं वञी मामले जी असली पोज़ीशन जी ख़बर पवंदी ऐं जेके क़ातिल आहिनि उहे पंहिंजे असली मंतक़ी नतीजे पहुचंदा। इहा GIT बि जेका आहे उहा निधण जोगी आहे, सो कॉल्ड आहे, इहा कुझु न कंदी। ऐं उन सां गॾोगॾु जेसि ताईं 780 जो कलम हिन में शामिलु नथो थिए त इहो सॼी जुदोजहद जेका आहे झटके में ख़तमु थी वेंदी, तबाह बर्बाद थी वेंदी। पाण हिन वक़्तु शहीद नाज़िम जोखियो जे क़त्ल जे हवाले सां पाण मौजूदु आहिया आहियूं। मोरो शहर जी सियासी सूरत जेका पाण सां मौजूदु आहे, क़ौमी अवामी तहरीक जो मरकज़ी नायब सदर जेको ख़ान मोहम्मद सूमरो आहे ऐं सियासी जिदोजहद में तमामु घणो सरगर्म आहे, अयाज़ लतीफ़ पलीज जो कारकुन आहे। उनखां पाण पुछंदासीं त हिन सॼे मामले खे तव्हां कीअं पेचीदा सूरत हाल सां ॾिसो था, छो जो छाकाणि त साईं पाण फ़िक्रे पलीजो जो क़ाइल आहे ऐं हिकु वसी सोच रखंदड़ आहे, क़ौमी अवामी तहरीक जो दोस्त। साईं जिन खां इन हवाले सां सॼी सियासी सूरत हाल ऐं इन क़त्ल में जेके मुलविस आहिनि उन हवाले सां साईं खां तासुरात मालूम कंदासीं। जी साईं, सिंध जी असांजी हक़ परस जिदोजहद, नाज़िम जोखियो जो क़त्ल ही पहिरियों क़त्ल न आहे। सिंध धरतीअ ते हज़ारे बेगुनाह नियाणियूं जेके माना असमतुनि जो शिकार थियनि थियूं ऐं जेके क़त्ल थियनि था वॾेरनि जे हथां, जागीरदारनि जे हथां, सरमायादारनि जे हथां ऐं जेके संगत चटियुनि में ॾिननि था, उन्हनि जो जेको क़ानून ठहियलु आहे न, सो अंग्रेज़ वारो क़ानून जेको अंग्रेज़ लक़ब ॾेई वियो हो जेको सर जो ऐं जेके वॾेरनि खे, उन्हनि वॾेरनि हिन महिल ताईं हुकुमरानी असां ते कई आहे ऐं वॾेरा ई हुकुमरान रहिया आहिनि। हाणे क़ानून साज़ी आहे उन्हनि माण्हुनि जे हथ में जिन खे असां चूंडे मोकिलियूं था, उहे आहिनि वॾेरा ऐं सरमायादार जेके MP MNA थी असेंबलियुनि में वञनि था। हाणे उहे क़ानून साज़ी अहिड़ी कनि था जेके उन में जेके बि कुधा कम कनि उन्हनि कुधनि कमनि में आज़ादु थी वञनि। अहिड़ी का क़ानून साज़ी थी कान्हे जो उन्हनि मां बचनि। नाज़िम जो जोखिए जो क़त्ल जेको आहे उन जी असां मज़मत कयूं था ऐं तमामु ईज़ाईंदड़ क़त्ल आहे, पर असीं इहो बि ॾिसो वेठा त कोर्टूं अदलियाऊं बि जेके आहिनि उहे बि इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे मातहत आहिनि। कॾहिं नवाज़ शरीफ़ जे हथां थिए थो कोर्टुनि ते जेको आहे हमिलो थिए थो, सुप्रीम कोर्ट हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट ते नवाज़ शरीफ़ जे हथां उन जे दौर में बि हमिलो थियो हो जॾहिं ख़ुर्शीद शाह हो मुंहिंजे ख़्याल में जो हुयो पंहिंजो जज। वरी जनरल मुशरफ जो दौरु आयो तॾहिं बि जेको आहे सो हमिलो थियो कोर्टुनि ते। माना कोर्टूं असांजे पाकिस्तान जे सियासत में कुझु महसूस ई उन्हनि खे माण्हू कोन था कनि, असांजा जागीरदार ऐं वॾेरा। हाणे जॾहिं कोर्टूं ख़ुदि मुख़्तियार हुजनि तॾहिं इंसाफ़ मिले। इंसाफ़ ॾाढो ॾुखियो आहे ऐं असां नाज़िम जोखिए जे क़त्ल जे में हुनजे ख़ानदान सां भरपूर जेका ॾुख जे इज़हार में गॾु आहियूं ऐं असां हर वक़्तु गॾु रहंदासीं। गुलज़ार अलमानी सां मुखातिब चऊं था साईं, हीउ जेको सॼो मामिलो आहे इन खे तव्हां कीअं ॾिसो था, जेको संजीदा हालत में ही हेॾो सारो कमु थियो आहे ऐं जेको शहीद नाज़िम जोखिए खे क़त्ल कयो वियो आहे, इन हवाले सां साईं तव्हां छा था सम्झो त पीपल्स पार्टी जी जेका सॼी क़यादत आहे उनखे बचाईंदी या सिंध जे जो मक़दूल आहे उन जे क़ातिल जेको क़त्ल थी वियो आहे उन जे वारसनि सां हूंदी पीपल्स पार्टी? साईं ॻाल्हि इहा आहे त शहीद जेको नाज़िम वीचारो शहीद थियो, हिकु परदेसी पखियुनि खे ॾिसो, हुन कंहिं पंहिंजे मिटनि खे न बचायो या पंहिंजे कंहिं ॿिए माण्हू खे कोन बचायो, हिन सिर्फ़ु पखी जेके बेज़बान पखी आहिनि उन्हनि खे चओ त इन्हनि खे तव्हां न मारियो, छो था मारियो? ऐं उन झलण तां ऐं इहा हिकु साबित थी चुकी आहे त हमेशह तव्हां इहो मां तव्हांखे चवंदो हलां त पीपल्स पार्टी हमेशह ई सरदारी जेको सरदारी निज़ाम आहे पीपल्स पार्टी आंदो आहे, ही जागीरदारानो जेको निज़ाम आहे पीपल्स पार्टी आंदो आहे। ऐं अॼु बि ॾिसो जॾहिं PP जा MPA MNA जेके नुमाइंदा पंहिंजे इन्हनि में मुक़ररु करे पई थी, हिन में पंहिंजो MNA या MP जी सीटनि ते उहे सभु ई जागीरदार आहिनि ऐं उन्हनि जो दबदबाउ रोब आवाम जे मथां एतिरो हूंदो आहे जो आवाम मजबूरनि पंहिंजी ख़ौफ़ खां पंहिंजे मरण माना पंहिंजे क़त्ल थियण जे ख़ौफ़ खां तॾहिं वोट ॾींदा आहे। मुंहिंजे ख़्याल में ख़ुशी मां को बि सिंध जो जेको बाशऊर माण्हू आहे या हिकु इज़तदार माण्हू आहे
आहे उहो ख़ुशी सां वोट कोन थो ॾिए, उन्हनि खे जबराना तौर ते वोट वरितो थो वञे। बाक़ी रही ॻाल्हि इहा त हिन में जेको जाम अवेस आहे, जाम अवेस जोखियो आहे उहो आहे, ऐं उन सां गॾु अरब जेके मुल्क जा माण्हू आहिनि, त छा असांजो पाकिस्तान एतिरो कमज़ोर थी चुको आहे जो ॿाहिरनि मुल्कनि जा माण्हू हिते अची शिकारगाहूं ठाहे शिकार था कनि, असांजी आवाम जेका ग़रीब आवाम आहे, पब्लिक आहे, उनखे मारनि पिया था। हीअ त मां चवां थो हीअ वॾो ज़ुल्म आहे। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद साहब खे, शेख अहमद अली शेख साहब खे, इन्हनि खे ऐं वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब खे इन्हनि ते फौरी नोटिस वठणु घुरिजे। ऐं जिथे बि शिकार ते पाबंदी आहे, असांजे ॾिसो हीअ ॿेला जेके आहिनि उहे सरदारनि जे हथनि में आहिनि, ॿेला कटियो था वञनि। अगरि उन्हनि जे ख़िलाफ़ु केरु ॻाल्हाए पियो थो त उन्हनि सां बि ज़ुल्म आहे, उन्हनि खे मारियो था छॾनि। अलाए केतिरा माण्हू आहिनि। हीअ त नाज़िम जेको आहे जोखियो साहिबु, इन जो जेको शहीद वीचारो थियो, इन खे त सोशल मीडिया जूं महिरबानियूं आहिनि, जंहिं सोशल मीडिया इन इशू खे खणी वरितो जो उन ग़रीब खे इंसाफ़ मिलियो, उन ते FIR थी सघी। ऐं हथ खे इवन जेका उनखे खणी विया आहिनि, त हीअ दहशतगर्दी जी अलामत आहे, हीअ दहशतगर्दी अलामत आहे, ताकी सुभाणे ॿियो को माण्हू दाह न करे। माना इलाइक़े में ख़ौफ़ हवास रहे, ख़ौफ़ ऐं हिरास रहे। हाणे जेको ख़ौफ़ ऐं हिरास आहे उहो ATC में अचे पियो थो, ऐं उन जा कलम जेके आहिनि FIR जा हिन में चालान में ATC जा कलम जेके आहिनि 6 ऐं 7 जेको आहे ATS 1997 इहो लागू कयो वञे, ताकी ग़रीब जेके माण्हू आहिनि उन्हनि खे इंसाफ़ मिली सघे। ऐं हीअ ज़ुल्म जेको आहे पीपल्स पार्टी जेको सदाईं वॾेराना ऐं जागीरदाराना माण्हुनि ते कयो थी अचे, इहो ज़ुल्म जेको आहे इंशा अल्लाह ख़तमु थींदो। ऐं सिंध जी आवाम खे सोचणु घुरिजे त ॿियनि सूबनि में, सूबे बलुस्तान में, KPK में ऐं गिलगित बल्तिस्तान में, पंजाब में छो नथी खटे। हिते असां वटि छा आहे, असांजे इन करे असां पीरी में, मुरीदी में, फ़क़ीरी में, सरदारी में वरिता पिया आहियूं। ऐं जेसि ताईं असां सरदारी में, पीरी में, फ़क़ीर मां न निकिरंदासीं, तेसि ताईं असांजा शहीद नाज़िम जोखियो जहिड़ा त अलाए केतिरा माण्हू क़तल थींदा रहंदा। मौजूदु आहियूं पंहिंजो मोरो शहर जे हवाले सां सियासी जेका शख़्सियत आहे, साईं मोहम्मद इक़बाल कलोड़ो, जेको रसूल पली साहिब सां बि गॾु रहिया आहिनि साथी, ऐं मोहतरम अयाज़ वती पली जो साईं जी बि क़यादत में रहिया आहिनि। ऐं जेतोई ख़ानदान सां बि तालुक़ हिननि जा गहरा आहिनि, ऐं हिकु मौज़ूद शख़्सियत आहिनि कारोबारी हवाले सां, सियासी हवाले सां। हिन नाज़िम जोखियो शहीद जे क़त्ल जे हवाले सां साईं जिन जो मौक़िफ़ छा आहे, इहो तव्हांखे साईं खां असां व्यूज़ वठाए ॿुधाईंदासीं। त साईं हीअ सॼो जेको पस मंज़र आहे, हिन खे तव्हां कहिड़े हवाले सां ॾिसो था? छा हिन में पीपल्स पार्टी जी मथी क़यादत मुलविस आहे अरबनि खे ख़ुशि करण जे लाइ या न? ॾिसो, हू जेको क़ातिल आहे, जंहिं नाज़िम खे अगवा करायो आहे, राति जो 11 बजे हुनजा माण्हू अचनि था, हुनखे ज़बरदस्ती वठी था वञनि। ऐं पंहिंजो उनजो तालुक़ पीपल्स पार्टीअ सां आहे। हू मौजूदा असेंबली जो मेंबर आहे, तो पीपल्स पार्टी जी आला क़यादत लाइ आऊं त कोन चवंदुसि त हू सिधा सवां हुन में मुलविस आहिनि। अलबत्ता पीपल्स पार्टी जी सियासी क़यादत खे सख़्त खां सख़्तु नोटिस वठणु खपे इन क़िस्म जा जेके सानिया बर्पा थियनि था। ऐं ॾिसो, असां वटि कहिड़ो कल्चर पैदा थी वियो आहे सिंध में। जंहिं बि ऊंडे कम में, जंहिं बि निदामत वारे कम में, जंहिं बि इंसान दुश्मन कम में, कंहिं अहिड़े क्रिमिनल वारदात में, खोईंदड़ वारदात में जवाबदार जेको साम्हूं असांखे अचे थो, उन जो तालुक़ इतफ़ाक़ सां या जाने बुझी चऊं पीपल्स पार्टीअ सां हुजे थो, त पीपल्स पार्टीअ खे इन तरह जे माण्हुनि ते नज़र रखणु खपे। पीपल्स पार्टी जे बिलावल ज़रदारी साहिब खे, आसिफ अली ज़रदारी साहिब खे इन क़िस्म जी सूरत हाल जो नोटिस वठणु खपे त इहो आहे छा, जो भला आख़िर समूरनि हीअ दरगंगीअ जो जेको मुज़ाहिरो करनि था, उन सभिनी जो पीपल्स पार्टी सां ई तालुक़ आहे। नाज़िम जो केस इहो ज़ुल्म जी इंतिहा आहे, त हुनजे ड्रिल मशीन सां हुनखे हिते सुराख कयासीं। हुनजो मौत ईअं रुॻो गोली लॻाइण सां त कोन थियो आहे, हुनखे ड्रिल मशीन सां सुराख कया अथनि। ताज़ी अॼोकी तस्वीर हुनजी आई आहे जेका तव्हां ॾिसंदो, हुनजी अब तक जे इम्तियाज़ चांडियो साहिबु रिपोर्टर हुआ पंहिंजो शो कई त बिल्कुलु ड्रिल मशीन आहे जेका हितां पार कई अथनि। हेॾो इंसानियत सानियो। ऐं ॻाल्हि कहिड़ी आहे, इन सरदार साहिब खे हुन खां ॿी का अहिड़ी शिकायत आहे त यार माण्हू मारण जी शिकायत आहे, त उहा सरदार साहिबु खणी ज़ाहिर करे। पोइ त हीअ सरदार पंहिंजनि ड्राइवरनि खे बि मारनि, पंहिंजनि नौकरनि खे बि मारनि, हिननि सरदारनि सां शायदि उहे बि करनि था। हे शराब बि सुञी था कोन, पोइ छा थो थिए, ज़ुल्म आहे। मौजूदु आहियूं शहर जे अमन कमेटीअ जे अॻुवाणनि साईं ख़ादिम खोसो साहिबु आहे ऐं पंहिंजो साईं बरकत चना साहिबु आहे। इन्हनि सां
शहीद नाज़िम जोखियो जे हवाले सां त हुनजी जेका शहादत थी आहे पूरी सिंध में क़यामत बर्पा आहे। ऐं हिकु सिंधी नौजवान जेको सोशल वर्कर हुयो, हक़ सच जो आवाज़ु उथारींदड़ हुयो, हीउ सिर्फ़ु हुनजो क़त्लेआम न आहे पर पूरी सिंधी क़ौम जो आहे। उन हवाले सां साईं जिन खां तासरात मालूम कंदासीं। साईं ख़ादिम खोसा साहिबु आहे। जी साईं, तव्हां हिन सॼे मामले खे कीअं ॾिसो था? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजा प्यारा भाउ, ही नाज़िम जोखियो जो जेको क़त्लु आहे, सॼी सिंध जो क़त्लु आहे। असां जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। वॾेरनि सरदारनि जेको सिंध खे पंहिंजी जागीर सम्झी छॾियो आहे, असां उन्हनि जी मुज़म्मत कयूं था। अर्ज़ु आहे त न्याज़ सालार जाम अवेस जेके मलूस आहिनि, शाबस आहे, सलाम आहे साहबियुनि दोस्तनि खे ऐं सोशल मीडिया जे दोस्तनि खे, जिन पंहिंजो किरदारु अदा कयो। न त हिन ग़रीब जो को दाद फ़रियाद थियणो ई कोन्हो। मुंहिंजा भाउ, हीअ वॾेरा शाही जेको आहे, ॾिसो त लाड़काणे में वाक़ियो थी वियो, औरत खे गोलियूं हणी छॾियूं वॾेरनि। ॾिसो त उंबे रबाब जो वाक़ियो थियो, वॾेरनि क़त्ल करे छॾिया, 3-4 माण्हू शहीद थी हलिया। बाबा दादागिरी, जागीरदारनि जी दादागिरी जे सिंधी आवाम जेसिताईं थींदो, असां ग़रीब माण्हू गिरवी हूं, क़त्ल थींदा रहंदासीं। अफ़सोस सां चवणो थो पए त हीउ जेको नाहक क़त्ल थियो आहे ऐं हिन जी गिरफ़्तारी थी चुकी आहे, जंहिंमें 3 जवाबदार गिरफ़्तार कोन थिया आहिनि। असुल में 5 ई जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। ऐं वॾेरनि जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ु आवाम खे सुजाॻ थियणु खपे। नाज़िम जोखियो जो जेको दंगनि ऐं नंगनि जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी जान जे धरती लाइ अर्पे छॾी, मां सम्झां थो जेकॾहिं वॾेरा चंड टकनि एवज़ अरब शाहदादनि वटि पंहिंजूं इज़तूं, गैरतूं ऐं विकिरो कनि था, उन्हनि ख़िलाफ़ु हीउ जेको नाज़िम जोखियो पहिरियों शहीद आहे। असां मोरो जे सिविल सोसाइटी, इल्मी अदबी तंज़ीमुनि, मोरे शहरी अमन कमेटी जे तरफ़ां मुतालबो करियूं था जाम अवेसमियत 5 कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे केफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। वॾी महिरबानी। मामले खे कहिड़े लाइन सां ॾिसो था? छा पीपुल्स पार्टी जेका आहे उहा हिन सॼे वाक़े में मुलविस आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरियां ई त मां घुराए थो आहियां पाकिस्तान जी पूरी इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया जी, छो जो ही नाज़िम जोखे जो क़त्लु ऐं उनखे जेको वाक़ो कयो आहे, ज़ाहिर आहे असांजो ॿियो सुतून आहे प्रिंट मीडिया जो जेको किरदारु वॾो हूंदो आहे असांजे मुआशिरे में। मीडिया जेको हिन जे नाज़िम जोखे जे इशूअ खे खयो आहे, मां पहिरियां त सॼी मीडिया वारनि खे सलाम पेश कयां थो। ऐं ॿियो जेको तव्हां सुवालु कयो त हीउ क़त्लु असल में नाज़िम जो न आहे, ही मां सम्झां थो हीउ क़त्लु आहे जेको इत्साफ़ पैदा कयो आहे। नाज़िम जेको आहे मुआशिरे जे लाइ ही वॾेरा शाहीअ जे ख़िलाफ़ु जेको आहे उथियो आहे ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ु जेको इहो उथियो आहे, ही मां सम्झां थो हीअ हींअर जेको नाज़िम आहे उहो सिंध जे लाइ इत्साफ़ बणिजी वियो आहे, नाक ज़ुल्म जे ख़िलाफ़ु इत्साफ़ बणिजी वियो आहे। नाज़िम जोखियो शहीद जेको आहे उन पंहिंजे नंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त जे लाइ जेकी शहादत पेश कई आहे, उहो हिकु वॾो मां सम्झां थो इत्साफ़ पैदा कयो आहे सिंध खे। मां सम्झां थो त हिन वक़्तु वॾेरनि जी एंड थियणु घुरिजे ऐं हीअ जेके वॾेरा शाही ऐं हिकु ज़ुल्म ऐं बरबरियत जो जेको हीउ लाज़वाल दास्तानूं आहिनि, कहिड़ियूं दास्तानूं पेश कजनि। पर मां सम्झां थो हींअर नाज़िम जोखे जे क़त्ल खां पोइ माण्हुनि में, सिंध जे माण्हुनि में हिकु नओं आवाज़, नओं उत्साह, नई जेकी ख़्वाहिश उन्हनि में हिकिड़ी पैदा थी आहे। ऐं मां सम्झां थो सिंध जो माण्हू हींअर PP हुजे या का पार्टी हुजे, जेको बि वॾेरा शाही ऐं उन जे सिस्टम में हलंदो, मां सम्झां थो सिंध जो माण्हू हींअर उन्हनि खे मुकमल तौर ते रिजेक्ट कंदो, उन्हनि खे नापसंदि करे थो। ऐं सिंध जो माण्हू हींअर मुकमल तौर ते सुजाॻ आहे। ऐं हींअर ही अरबन जा जेके हिते तंदूर जा शिकार ऐं जेके बि शयूं अचनि था अरब हिते जेके हयाती कनि था, सिंध जो गैरतमंद आवाम हींअर इहो बर्दाश्त न कंदो। मां सम्झां थो त हींअर हुकूमत खे जेको आहे चवंदा आहिनि, होश खे नाखुन लेने चाहिए
ऐं ही जेको बि आहिनि परमिशन्स वग़ैरह इन शयुनि जूं न आहिनि ऐं अर्बन जो सिंध धरतीअ ते अचण जी पाबंदी हई वञे ऐं हीअ शयूं हीअ अमल असां हरगिज़ बर्दाश्त न कंदासीं। ऐं नाज़िम जोखियो जेको आहे उहो शहीद जॾहिं मूंखे यादि आहे त उनजे भाउ जॾहिं इंटरव्यू ॾिनो ऐं चयो वॾेरनि उन्हनि खे जेॾीमहिल तशदुद कयो पिए त हुन सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि कई पिए त मुंहिंजी न्याणी आहे जेकी मूंखां सवाइ आराम नथी करे हुनजी निंड न ईंदी मूंखे कुझु वक़्तु छॾियो वञे त मां पंहिंजी न्याणीअ खे रुॻो सुम्हारे अचां या उनखे असा ॾेई अचां पर ज़ालिम उनजी इहा नंढी ख़्वाहिश बि पूरी न कई। बहरहाल उहो हिकु दिलेर शख़्स हुयो ऐं मां सलाम पेश थो कयां। उहो मां सम्झां थो पहिरियों शहीद आहे जंहिं वाइल्ड लाइफ जंहिं परदेसी पखी जेके हिते अचनि था उन्हनि जी हिफ़ाज़त कंदे नियाणियुनि जे सिंध जे दंगनि ऐं दंगनि जी हिफ़ाज़त कंदे पंहिंजी शहादत ॾिनी आहे। उन जे लाइ जेतिरो बि ॻाल्हाइजे घटि आहे। असां वटि वॾेरा शाही खे जागीरदारी निज़ाम केतिरो मज़बूत कयो आहे जो असां अॼु ॾींहं ताईं लाश खणंदा था वठूं। उहो वॾेरनि जे तशदुद जे सूरत में उन्हनि जे माण्हुनि खे यरगमाल बणाए उन्हनि खां कमु करण जी सूरत में। पर अॼु जॾहिं सिंध सुजाग आहे तव्हां ॾिसो था त जेको हीउ वाक़ियो थियो आहे त हुन ते सॼी सिंधी क़ौम सिंध जा माण्हू हुन ते निकिता ऐं हुन ते रजिस्ट कयूं एहतिजाज कयूं त उन माण्हू खे कंहिं फरीक़ ते पहुचाइण जे लाइ कामयाबु थिया। असां सम्झूं था त अहिड़े क़िस्म जूं साज़िशूं माज़ी में बि थींदियूं रहियूं। हज़ारे नौजवान जिन भक जी ॻाल्हि कई आहे या जिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो आहे उनखे ईअं ई मारियो वियो आहे। पर हीउ इन ग़रीब जो खून रायगान न वेंदो। हीअ सॼी सिंधी क़ौम जो क़तल था सम्झो असां हिनखे। ऐं अगरि सम्झो उहे इदारा किथे आहिनि छो नथो इन्हनि जागीरदारनि वॾेरनि जे ख़िलाफ़ु एक्शन थिए जेके अॼु हज़ारे खून ईअं फॿायो वेठा आहिनि। हज़ारे ईअं जेके ॿार आहिनि यतीम थिया आहिनि। हज़ारे माइरूं जिन जूं जोजूं ख़ाली पियूं आहिनि। हज़ारे भेनरूं जिन जा ॿार हुन मारे छॾिया आहिनि पर हुनजे ख़िलाफ़ु को बि एक्शन नथो थिए। असांजा इहा हुकूमत जी रियासत जी मुकमल नाकामी आहे ऐं उहा हिन सां ॿिट मणियल आहे। खोड़ सारा अहिड़ा वाक़िया थियनि था जेके सोशल मीडिया जे ज़रिए केस ओपन त थियनि था कुझु वक़्ती तौर ते को एक्शन त थिए थो पर वरी अॻिते हली उहे मामला सियासी दबाव जे मातहत या गौर प्रेशर जे में ॻाल्हियुनि ते हल कया था वञनि यानी कि ज़ालिमनि खे सज़ा नथी मिले। त हुनजे लाइ असां तव्हांजे तसदुद जी सिंधी क़ौम खे अपील कंदासीं त हिन कावड़ खे हिन गुस्से खे हिते ख़तमु न कयो वञे। हिन जागीरदारनि ऐं वॾेरनि जे ख़िलाफ़ु तव्हां पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु कयो। जेकॾहिं हीअ ताक़त में न हूंदा पावर में न हूंदा त हीअ तव्हां ज़ुल्म जाती नथा करे सघनि। अॼु असांजूं ज़मीनूं धरतियूं ऐं असांजूं नौकरियूं ऐं वसीलनि ते कब्ज़ा हिननि वॾेरनि जागीरदारनि जिन खे असां फटका बदिराए MP MLA कयूं था उहे ई वञी असांजा सौदा कनि था। सो बराए महिरबानी हाणे जेको फ़ैसिलो कयो हिननि सां जेको बि इंतकाम वठिणो आहे उहो वोट जे सूरत में वठो। वोट में हक़ीक़ी नुमाइंदा चूंडियो जेके तव्हांखे जे हक़नि जे लाइ आवाज़ उतारिनि। इन लाइ सुभाणे तव्हां ज़ुल्म में तव्हां थिए कोन ऐं असांखे अहिड़ा निज़ाम जहिड़ा लाश असांखे खणणा पवनि। जी फारूक साहब तव्हां हिन सॼे मामले खे कहिड़े नुक़्ते नज़र ते ॾिसो था जॾहिं त पीपल्स पार्टीअ जो ई चूंडियल हिकु नुमाइंदो वॾेरो जागीरदार हुयो जंहिं हिन सॼे मामले जे जेका आहे सो कई आहे ऐं हुन में क़तल में मुलविस आहे। हिन सॼे मामले खे अव्हां कहिड़ी तरह सां ॾिसो था? दादा असुल ॻाल्हि आहे त जेको क़तल थियो आहे जोखियो साहिबु उनजो जेतिरी मज़म्मत कजे उहा तमामु घटि आहे ऐं हिकिड़े इंसान जी क़तल यानी उहे इंसानियत जी क़तल आहे जेतिरी मज़म्मत कजे उहा तमामु घटि आहे। ॿी ॻाल्हि आहे त पीपल्स पार्टी जे चेयरमैन जनाब बिलाल भुट्टो साहिबु इन शइ जी नोटिस वरितो CM सिंध इन शइ जो नोटिस वरितो ऐं उहो यकदमि उते वञी जेका पीपल्स पार्टी जी क़यादत आहे सईद गनी साहब इम्तियाज़ शेख साहब ऐं जोखियो साहब जेके उते उन्हनि जे थले ते वञी उन्हनि खां वाइदो कयो उन्हनि जेको एहतजाज कयो उन्हनि वाइदो कयो त 24 कलाक जे अंदरि तव्हांजा जेके मुलज़िम आहिनि उहे असां तव्हांखे गिरफ़्तार करे ॾियूं था। उहो तव्हां ॾिठो आहे तव्हांजे साम्हूं आहे उहे जिन्हनि ते उन्हनि मालिकनि जो चवणो त जंहिं हिननि इहे जेके हिन में मुलवस आहिनि क़तल में उन्हनि खे गिरफ़्तार कयो आहे तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं उनखां पोइ CM जी कल्ह जेका असां सोशल मीडिया ते हिन में अपडेट ॾिठी आहे त CM थो चए जेको पीपल्स पार्टी जो MP आहे ऐं MLA आहे उनजी जेका मेंबरशिप उहा मुअतल कई आहे। पीपल्स पार्टी हमेशह ग़रीब मिसकिन ऐं ग़रीब माण्हुनि जो आवाज़ु बणी आहे। पीपल्स पार्टी हिकु शहीद वर्करनि जी ऐं शहीद माण्हुनि जी पार्टी आहे। उन्हनि हमेशह जेका आहे हक़ीक़त जो साथ ॾिनो आहे भली केॾो वॾेरो हुजे जागीरदार हुजे MP MLA हुजे पर जिते ज़ुल्म कंदो त उते पीपल्स पार्टी जी जेका आला क़यादत आहे हमेशह नोटिसूं वरितो आहे हींअर बि उन नोटिसूं वठी था। जी नाज़रीन त असां तव्हांखे शहीद नाज़िम जोखियो जे क़तल जे हवाले सां मोरो शहर जी अवाम जो रद्द अमल ॿुधायोसीं। माण्हुनि जा व्यूज़ छा हुया उहे अवां ॿुधा
ऐं इन सां गॾु मूंखे ॾींदा इजाज़त सिंध इशूज़ न्यूज़ टीवी जी पूरी टीम सां गॾु वरी कंहिं नए प्रोग्राम सां गॾु नई कंहिं स्टोरी सां गॾु मुलाक़ात थींदी।